हिकिड़े ॾींहुं वताए फ़क़ीर जे घर जो अनु ख़तमु थी वियो। वताए फ़क़ीर खे पंहिंजी माउ चयो त बाबा वञी ॻोठ मां कंहिंखां अनु वठी अचु त कुझु खाइण पीअण जो बंदोबस्तु थिए। वताए फ़क़ीर पंहिंजी माउ खे चयो त अम्मा अॼु जे दौर में माण्हुनि में एतिरो ईमान न आहे जो असांखे अनु ॾींदा। बहरहाल वताए फ़क़ीर घरां निकिरी वियो ऐं मस्जिद में वियो। मस्जिद जे मेंबर ते चढ़ी अलाह ताला जे तरफ़ मथे मुंहुं करे मुखातिब थी चवणु लॻियो त अलाह साईं मां इंतिहाई ग़रीब आहियां ऐं कंहिं में बि इहा उमेदु न आहे त को मूंखे अनु ॾींदो। अलाह साईं तूं पालणहार आहीं ऐं तूं कुल शयुनि क़दीर आहीं। अनु ॾे या वरी हिन पने ते सही ॾे ऐं जंहिंमें लिखु त तूं खुटी पियो आहीं त मां वञी को ॿियो बंदोबस्तु कयां। एतिरे में मस्जिद जे ॿाहिरां कंहिं माण्हूअ सॾु कयो। वताए फ़क़ीर जॾहिं ॿाहिरि निकिरी वियो त उन माण्हूअ चयोसि त वताए फ़क़ीर हीउ जेको अनु गॾह ते ॿोरी पयल आहे इहो असां अलाह जे नाले जो कढियो आहे ऐं असांजे ॻोठ में वधि जेको ग़रीब आहे उहो तूं आहीं। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उहो अनु तूं रख ऐं पंहिंजे बचनि खे वञी खाराए। तंहिं ते वताए फ़क़ीर अलाह ताला जे तरफ़ मुंहुं करे चवणु लॻो त अलाह साईं अनु मोकिली पर खुटी वञण जी सही न ॾिनई।